सर्दियां शुरू होते ही शहदादकोट में गैस की गैर एलानिया लोड शेडिंग का सिलसिला शुरू। जबकि गैस का प्रेशर भी कम होना किसी मुसीबत से कम नहीं है। शहरियों की मुश्किलात न कम हो रहे हैं ना ही ख़त्म हो रहे हैं। गैस के मसले के हवाले से मां समझा तो शहदादकोट 4 लाख माण्हुनि जी आबादी मुश्तमिल शहर है। उते सिर्फ 50% गैस माण्हुनि वटि मौजूदु आहे, पर उहो बि हले नथो। 24 कलाकनि में हिकिड़ो कलाक हले थो। राति जो 10 बजे अचे थो, 11 ताईं माण्हू रिध पचा सुबुह जो शागिर्द स्कूल था वञनि, उन्हनि जे लाइ नाश्ते जे लाइ जेको आहे त उन्हनि खे सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾिसणो थो पए। मजबूरन थी जेको आहे त बुखे पेट माण्हू कमकारनि सां निकिरी था वञनि या शागिर्द स्कूल जेके वञनि था उहे बुखे पेट था वञनि। त गुज़ारिश इहा आहे, असां वस वारनि खां इहो ई मुतालबो कंदासीं त गैस जेको आहे सिंध 76% गैस ॾींदड़ हिकिड़ो सूबो आहे। उन में जेको आहे त अहिड़ी कंडीशन मां सम्झां थो वॾो हिकिड़ो ज़ुल्म ऐं नाहक आहे। ख़ासि करे शहदादकोट में त गैस इंतिज़ामिया जी एॾी लापरवाही आहे जो पाइपनि में पाणी भरिजी विया आहिनि, उन्हनि जी सफ़ाई नथी थिए। मां सम्झां थो त शहदादकोट में 1% बि गैस सही नमूने सां हले कोन थो। गैस जो वॾो बहिरान आहे ऐं हथरादू सिंध में बहिरान आहे। सिंध हिकिड़ो अमीर तरीन सूबो आहे जेको लॻभॻि 75% गैस पैदा करे थो ऐं बाद में असांखे हिते 7% बि नथो मिले। सभु उहो पाकिस्तान ऐं वफ़ाक़ जे नाले खे पंजाब खे ॾिनो वञे थो। ऐं गैस जो एतिरो बहिरान आहे जो सुबुह खां वठी शाम ताईं गैस अचे ई कोन थो। इन जे करे सुबुह जो जेके नंढड़ा ॿार स्कूल वञनि था या जेको मज़दूर माण्हू वञे थो, त हिकु त असां वटि हिते रोज़गार जो मसइलो आहे, रोज़गार कोन्हे। त इहे कॾहिं माण्हू काठियूं छेड़ा आहिनि महांग जे दौर में वठी सघे। असांजो इहो ई चवणु आहे त ख़ुदा सिंध खे पंहिंजो हक़ ॾियो, सिंध खे गैस ॾियो। गैस जो आज़ार आहे जो न सुबुह जो ॿार नाश्तो था करे सघनि, न राति जी मानी सही टाइम ते कंहिंजी थिए थी, ॿार बच्चा कंहिंजा बुख ते सुम्हनि था। इहा वञी पोज़ीशन बीठी आहे हिन वटि। ऐं गैस बिल्कुलु कोन्हे को, जंहिं पुराणियूं लेना लॻियल आहिनि उन्हनि वटि बि न आहे। हाणे बि जेको एॾो गैस शार्टिंग आहे जो टाइम ते मतिलबु नथो मिले, न ॿारनि खे मानी सही टाइम ते मिली थी सघे। असां वसवारनि खे गुज़ारिश कंदासीं त इहो गैस जो मसइलो हल कनि, लेनियूं पंहिंजियूं ठीकु कनि। सबका पहिरियां त हीअ ॾिसो तव्हां गैस जी हालति 70-80% सिंध मां गैस वञे थी ॿाहिरि, पर सिंध में सहूलियत कान्हे। ख़ुदा रा महिरबानी करे हीअ हालति ॾिसो, सिंध में ही सहूलियत न आहे, आख़िर छो? जबकि शहरियों का मजीद कहना था कि वफाक समेत पंजाब और दीगर सूबों को सिंध से ही गैस फराहम की जाती है, मगर अफसोस कि सिंध के शहरी अब भी अपने हकूक से महरूम हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।